ईद जे मौक़े ते ॻोठ आयल पोरहितकार ऐं इल्ज़ाम हेठि क़त्ल करण जो इंकिशाफ़। पुलिस पारां मुख्य जवाबदार गिरफ़्तार करण जी दावा। कराची जे मिल में मज़दूरी कंदड़ नौजवान पोरहित मोहम्मद रहमान आरई खे ईद जे मौक़े दौरान संस ॻोठ में क़त्ल करण जो इंकिशाफ़ कयो वियो आहे। इन सिलसिले में मक़तूल पोरहित रहमान आरई जे वालिद ग़ुलाम हुसैन आरई ऐं संस चाचे अब्दुल वहीद आरई काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त नौजवान पोरहित रहमान आरई जेको ईद जे मौक़नि ते ईद करण ॻोठ आयल हो, 4 ॾींहं अॻु पंहिंजे दोस्तनि सां घरां निकिरी वियो त वरी वापसि न आयो। हुननि चयो त काफ़ी ॻोल्हा बावजूदि नौजवान पोरहित जो को पतो पइजी न सघियो, जंहिंखां पोइ डिगड़ी थाणे ते नौजवान जे गुमशुदगी बाबति पुलिस खे इतला कयो वियो, जंहिं बाद डिगड़ी पुलिस मोबाइल डेटा वसीले जांच करे जवाबदार नवीद इक़बाल आरई खे गिरफ़्तार करे वरितो। डिगड़ी पुलिस मूजिबि गिरफ़्तार जवाबदार जांच दौरान ॾोह जो एतराफ़ कंदे इल्ज़ाम हयो आहे त नौजवान रहमान आरई जा संस धीउ सां नाजाइज़ लाॻापा हुआ, जंहिंजे करे हुन नौजवान रहमान आरई खे घुटा ॾेई क़त्ल करण बाद संस लाश कच्छी ॻोठ वेझो झंग में पूरे छॾियो। डिगड़ी पुलिस मूजिबि जवाबदार पारां ॾोह जो एतराफ़ करण ऐं लाश जी निशानदही करण बाद डिगड़ी अदालत में लाश कढी पोस्टमार्टम कराइण जे हवाले सां दरख़्वास्त जमा कराई वई आहे। अदालत जे हुकुम मिलण बाद लाश कढी मामले जी वधीक जांच कई वेंदी। दिलीप कुमार, काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम, डिगड़ी।